अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अगे जुमे ते मूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जूं हैसियतूं टे हन। उन खां पोइ वरी इहो बि मूं तव्हांखे अर्ज़ कयो हो त महबूबन करीमन जे मेराज शरीफ़ जूं मंज़िलूं बि टे हन। पारी महबूब जी हैसियत हुई बशरी, उन्ही हैसियत सां संदुन मंज़िल पहिरी बैतुल्लाह शरीफ़ खां बैतुल मक़दस ताईं पूरी थी। मूं तव्हांखे अॻे जुमे ते मुख़्तसर अर्ज़ कयो, पर उन जा तफ़सील मूं तव्हांखे अर्ज़ कोन कया। उन खां पोइ वरी ॿी मंज़िल नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आहे बैतुल मक़दस खां सिदरतुल मुंतहा ताईं। इहा वरी पाण करीमन मलकी हैसियत में तय फरमाई।
यानी ॿियो नंबर महबूबनि जी हैसियत आहे मलकी मलाइकनि वारी। उन हैसियत में अल्लाह जे हबीब ॿी मंज़िल जी शुरूआत बैतुल मक़दस खां ऐं उन जी पुॼाणी ऐं पिछाड़ी सिदरतुल मुंतहा ते टीं मंज़िल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी मंज़िल सिदरतुल मुंतहा खां मथे लामकान ताईं। इहा वरी अल्लाह जे हबीब करीम जे ज़ात बाबरकात टीं मंज़िल हक़ी हैसियत में तय फरमाई। अल्लाह ताला जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन्ही टिनि मंज़िलुनि जो टिनि जगहुनि ते जुदा जुदा क़ुरान पाक में ऐं हदीस पाक में बयान आहे। मूं तव्हांखे अॻे दफ़े कुझु मुख़्तसर ॿुधायो, हाणे तफ़सील सां अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकिड़ो दफ़ो हबीबन करीमन ते बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पहिरीं मंज़िल जा मुख़्तसर तफ़सील। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण तफ़सीर बयान फरमाया। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त रजब शरीफ जी 27 जी रात मां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मे हानी जेका मुंहिंजे चाचे जी न्याणी आहे, हज़रत अली जी भेण आहे, उन्हीअ जे घर में आरामी आहियां। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे मलाइक हज़रत जिब्रील अमीन खे मलाइकनि जे फ़ौज सां रवानो फरमाए मूंखे जाॻाए अल्लाह पाक जो पैगाम पहुचायो आहे। जिब्रील अमीन अर्ज़ पियो करे, या रसूल अल्लाह, मूंखे अल्लाह पाक जिब्रील सां मीकाईल इसराफील हज़रत इज़राइल गॾा हिन फ़रिश्तनि जे जमात सां अव्हां जे ख़िदमत में रवानो फरमायो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त जिब्रील वञी मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे मुंहिंजे दीदार जे लाइ वठी आ। हक़ीक़त में अव्हां ॿुधो आहे मूसा अलैहिस्सलाम मिनथू कयूं, रब अरनी अंज़ुर इलैक, मौला साईं मूंखे दीदार कराए त मां तोखे ॾिसां। अल्लाह सी फरमायो हुस लन तरानी मूसा, तूं ॾिसी कोन सघंदे। अल्लाह साईं ईअं कोन चयो त मूंखे केर बि ॾिसी कोन सघंदो, तूं कोन ॾिसी सघंदे। तफ़सीर चवनि था त लन तरा में जेको मुखातिब जे सीगे में अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम सां नफ़ी फरमाई त तूं ॾिसी कोन सघंदे, इन में इम्कान आहे त को ॿियो ॾिसी सघंदो, ऐं उहो ॿियो ॾिसण वारो आहे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन दुनिया जे तख़्ते ते अहले सुन्नत जे चइनी इमामनि, इमाम अबू हनीफा, इमाम शाफ़ई, इमाम मालिक ऐं इमाम अहमद बिन हम्बल, माना मालिकी, शाफ़ई, हम्बली ऐं हनफी, इन चइनी फ़िक़हनि जे इमामनि जो मुत्तफ़क़ा फ़ैसिलो आहे त हिन दुनिया जे तख़्ते ते हिन ज़ाहिरी अखियुनि सां कंहिंखे बि ताक़त नाहे जो अल्लाह जो दीदार करे सघे। ख्वाब में, इशारे में, ॿिए तरीक़े सां दीदार थिए उहो मुमकिन आहे। जे इमाम आज़म अबू हनीफ़े पाण फरमायो आहे त अल्लाह ताला मूंते महिरबानी कई, ख्वाब जी हालत में मूंखे अल्लाह ताला 70 दफ़ा पंहिंजो बेमिसाल दीदार करायो आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे, उन्ही में इम्कान में कंहिंखे बि शक न आहे, पर जेको मां अर्ज़ थो तव्हांजे ख़िदमत में कयां त हिन ज़ाहिरी अखियुनि सां हिन ज़ाहिरी दुनिया में कंहिं बि इंसान खे ताक़त न आहे। इंसान उन्ही में चाहे नबी हुजनि, चाहे वली हुजनि, चाहे गौस हुजनि, चाहे सालिह बाना हुजनि, केर बि इंसान केॾे बि वॾे मर्तबे ते हुजे, हिन दुनिया में हिननि ज़ाहिरी अखियुनि सां अल्लाह जो दीदार महाल आहे। बस इहो दीदार जेकॾहिं हिन दुनिया जे तख़्ते ते कयो त मुहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात बाबरकात कयो। त हाणे ॾिसो, मूसा अलैहिस्सलाम मिनथूं कयूं, चवण न अल्लाह से मञुसि नामुमकिन ॻाल्हि, ऐं नबी करीम दुआ बि कान घुरी आहे, अर्ज़ बि कोन कयो आहे। हुज़ूर फरमाइनि था मूं कॾहिं ख्वाहिश बि कान कई आहे। इरादो थींदो आहे न हिकिड़े दफ़े त माण्हू हथ खणे, मौला हे कमु कर,
पर हथ न खाइण खां सवाइ भला बग़ैर हथनि जे करे इरादो थी पवे, ख़्याल थी पए त हीअं बि भला थिए। सरकार फरमाइनि था त मां कॾहिं इहा ख़्वाहिश बि कान कई हुई, इहो जेकॾहिं कुर्ब कयो त अल्लाह ताला बग़ैर ख़्वाहिश जे मुंहिंजे मथां कुर्ब फरमाए जिब्रील खे मोकिले मूंखे घुराए पंहिंजो दीदार करायो वियो। मौलाना अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी तमामु पंहिंजो अहले सुन्नत जो आशिक़ रसूल आलम थी गुज़रियो आहे। उन इन बारे में हिकिड़ो शाइर चयो आहे, वही समा था के पै के रहमत खबर ये लाया कि चलिए हजरत, कुशाद है वो तुम्हारी खातिर कलीम पर बंद रास्ते थे। या रसूल अल्लाह, हलो तव्हां खे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात घुराए थो, उहे दरवाज़ा जेके मूसा कलीमुल्लाह जे लाइ बंदि हुआ, अॼु रब करीम तव्हां जे लाइ दरवाज़ा उहे खोले छॾिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जिब्रील सां मुंहिंजी सवारी रवानी थी आहे। हाणे इन विच ते तफ़सील तमामु घणा आहिनि ऐं तव्हां हर साल ॿुधंदा हूंदव, ॿुधा अथव, घणो करे तव्हांखे यादि हूंदा, पर ख़ासि ख़ासि ॻाल्हियूं ॿुधाईंदो हलां। दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां त नबी पाक जो बुराक ज़मीन ते पे हलियो, छो त सयो छाजो ज़मीन जो आहे न साईं। पहिरीं मंज़िल कहिड़ी यादि आहे? चओ ज़मीन जी। ॾाढे ॻाल्हायो, कहिड़ी मंज़िल आहे? त बुराक बि काथे पियो हलियो? ज़मीन ते पेर खोड़ियईं पे। पर केतिरी हुनजी स्पीड हुई? यदउल हाफ़िर इला मुंतहन नज़र। जंहिं जाइ ते जिब्रील सां जेको बुराक गॾा, उन जी नज़र जी इंतिहा पे थी, नज़र जाथे आख़िरी खुटी पे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मंज़िल जे नज़र जे इंतिहा ते पंहिंजी विख पियो रखे। 2 फुट, 10 फुट, 50 फुट, 100 फुट, 100 वाल न, इला मुंतहन नज़र, जाथे हुन जे इंतिहा नज़र जी पई थिए। जंहिं जाइ ते हुन जी नज़र खुटी पे, उन्ही नज़र जे खुटण वारी जाइ ते विखो लखई पे। मुंहिंजा दोस्तो, उन जो नालो आहे बुर्राक। अरबी ज़बान में जेका आसमान में विजु हलंदी आहे, इन्ही खे बरक़ चइबो आहे। यक़ादुल बरक़ यख़्तफ़ अबसारहुम। अल्लाह ताला हुन खे बरक़ सॼो आहे, बुर्राक। हुन जो सीगो तफ़ज़ील जो सीगो आहे, कसरत जो सीगो आहे। हिकिड़ी बिजली नहीं, पर इन बुर्राक में इन बिजली जहिड़ियूं कई बिजलियूं हुयूं। अॼुकल्ह जी साइंस बि चवे थी, अॼुकल्ह जा जे साइंसदान आहिनि, इंजीनियर आहिनि, बिजली जा माहिर आहिनि, उहे चवंदा आहिनि त हीअ जेका आसमान में खिवण चिमकंदी आहे, इन जो चमकाट एतिरो परे वेंदो आहे जो हिकिड़े सेकंड में 1,86,000 मैल ताईं वेंदी आहे। 1,86,000 मैल अख छिम में। मके खां मदीने, मके शरीफ खां बैतुल मक़दस हो 1500 मैल। 1,500 मैल अदा 750 कोह। हाणे जेको हिकिड़े अख छिभ में लम्हे में बरक़ बुराक बिजली 1,86,000 मैल तय करे, त मुंहिंजा सोना 1500 मैल त मां सम्झां थो सेकंड जे कंहिं तमाम नंढड़े पत्ती में, अहिड़ी पत्ती जो आहे पत्ती बि न थी सघिजे। महबूब करीम अलैहिस्सलाम जो बुराक इहे खणी सम्झो त मके खां बैतुल मक़दस हिकिड़ी विख में पहुचे त पहुची सघे थो पियो। पर अल्लाह ताला जे अमर सां हिकिड़ी विख में न वियो, 2-3 विच ते मंज़िलूं तय करे पियो। हिकिड़ो मक़ाम अहिड़ो बि आयो आहे, सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था, जिब्रील मूंखे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, पंहिंजे बुराक खे रोकियो। मां बुराक रोकियो, पाण फरमाइनि था हिन जाइ ते लहो। पाण फरमाइनि था मां लही पियुसि। उन खां पोइ जिब्रील मूंखे चयो, या रसूल अल्लाह, हिन जाइ ते 2 रकातूं नफ़िल पढ़ो। अल्लाह ताला जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मूं नफ़िल पढ़ियो। जिब्रील अमीन मूंखे ॿुधायो त या रसूल अल्लाह, ही उहो मक़ाम आहे जंहिंजो नालो बैतुल लहम आहे।
हिनखे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात शरफ नसीब फरमायो आ जो ही उहा जाइ आ जंहिं जाइ ते अल्लाह जो प्यारो नबी ईसा अलैहिस्सलातु सलाम ॼाओ हो। कुरान पाक में जिक्र है ना, हुज़्ज़ी इलैका बिजिज़्इन नख़लत तुसाक़ित अलैका रुतबन जनिया। अल्लाह ताला बीबी मरियम खे फरमायो हो इहो जेको खजी जो सुकल थोड़ा जंहिंजे हेठां तूं वेठी आहीं, तोखे ॿार जो पेट में दर्द थियो आहे, ॿार ॼमण जो वक़्तु अची चुको आहे, तोखे सूर हन, हाणे ईअं कर जो न खजी जे थोड़ खे लोॾो ॾे, मां रब करीम तुंहिंजे मथां पाण ई पाण खजी खे साओ करे फर बि नाज़िल फरमाइण वारो आहियां। उन जाइ जो नालो आहे बैतुल लहम। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे अमर सां अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम उन जाइ ते ॼाओ आहे। महबूब करीम खां 600 साल अॻे गुज़री वियो आहे। इमामुल अंबिया 600 साल बाद में आयो आहे, पर अल्लाह जे अमर सां अल्लाह जो मलाक जिब्रील अमीन हुज़ूर खे अर्ज़ो करे या रसूल अल्लाह इन जाइ ते नफ़ल पढ़ो त तव्हांजे उम्मत जे लाइ सबक़ थी पवे क़यामत ताईं, छो त तव्हां आख़िरी नबी आहियो, ॿियो नबी त कोन ईंदो। अवां सम्झाए वञो त जाते अल्लाह जे नबीअ जा कदम लॻंदा आहिनि उहा बरकत वारी जाइ हूंदी आहे। अल्लाह जो नबी ॼमे, ख़ुदा जे नबी जे ॼमण वारी जाइ बरकत वारी जाइ, ऐं उहा एतिरी त बरकत वारी जाइ आहे तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ तला केॾी वॾी बरकत वारी जाइ आहे। पर इमामुल अंबिया सैयदुल अंबिया मुंहिंजो प्यारो हबीब करीम भी उन जाइ ते शुक्राने जो नफ़ल पियो पढ़े, माना उहा जाइ क़बूलियत जी जाइ आहे। मौला तुंहिंजा लख शुक्र जो चयो बि कोन अथमि पाण ई पाण लामकान ते मूंखे घुरायो थी, हे शुक्राने जो नफ़ल आहे। मालूम थियो त अल्लाह जा नबी हुजनि, अल्लाह जा वली हुजनि, अल्लाह जा सालिहबाना हुजनि, उन्हनि जी बैठक वारी जाइ हुजे, ॼमण जी जाइ हुजे, आस्थानो हुजे, उन्हनि जे चिल्ले जी जाइ हुजे, इबादत जी जाइ हुजे, या हुननि जे क़ब्र वारी जाइ हुजे, भली उन जाइ ते आरामी हुजनि, उहा जाइ अल्लाह जे वलियनि जी नबीअनि जे वेहण वारी जाइ बरकत वारी आहे। इहो साबित आहे क़ुरान पाक मज़ा ऐं हदीसुनि मज़ा ऐं हुज़ूर जे फेल मुबारक मां। गिरोड़ी साहब फरमाईंदो आहे जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध। अल्लाह जा बाना जाते रात रहिया न, उहा रात रहण वारी जाइ बि भलारी आहे, सुहारो हंधु आहे, इज़त वारो मक़ाम मर्तबे वारो आहे, छो त उते अल्लाह जे बाने जा पेर लॻंदा आहिनि। असांखे दरगाहुनि सां मुहबत करणु खपे, अल्लाह जे वलियनि जे आस्थाननि सां प्यार करणु खपे। ईअं न त मुंहिंजे पीर जो दरगाह वा ॿिए सां मुहबत न आहे, न न, जेको बि सुन्नी मुस्लमान आहे जंहिंजे बि क़ल्ब में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी रोशनी आहे, जंहिंखे बि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां प्यार आहे, उनखे खपे पंहिंजे मुर्शिद जे दरबार जो त अदब करे, पर अल्लाह जा वली जिथे बि सुतल हुजनि सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ चवे मिटी लधो मान कोड़े थियन कुर्बान अचो आसन तन जे। दुरूद शरीफ मुझे हबीब ते बुलंद आवाज़ सां। ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे तव्हांखे ॿुधायां, मलफूज़ात शरीफ़ में ॻाल्हि आहे, मलफूज़ात हज़रत पीर साईं रोज़े धणी सभई जो रहमतुल्लाह अलैहि ॾाढे चओ। पाण फरमाइनि था मुंहिंजो लाड़ जो सफ़र हो, मां लाड़ पे विया, ही जेको नेशनल हाईवे आहे कराची खां औरते थो अचे, सेखाटन खां, खैबर खां, खंडूअ खां, हाला खां, इहा पुराणी सड़क हुई शेर शाह सूरी जे ज़माने जी, जंहिंखे घटि में घटि 400-500 साल गुज़री आहिनि, कच्ची सड़क हूंदी हुई, इन्हीअ ते इहो गवर्नमेंट पोइ रोड ठाहियो, पर इहा पुराणे ज़माने जी सड़क आहे। शेर शाह सूरी वरको बादशाह थी गुज़रियो आहे, जंहिं हिंदुस्तान पाकिस्तान ते हुकूमत कई आहे। मुंहिंजा दोस्तो पीर से रोज़े वारा फरमाइनि पिया त मां इन्ही सफ़र सां वञा पियो, लाड़ पियो वञा उठनि ऐं घोड़नि ते, जंहिं महिल हाला खां
ऐं भिट शाह खां टपी अॻिते वियासीं, लाड़ ॾे वञूं पिया परते हैदराबाद वारे पासे। हाला बि टपी वियासीं, भिट शाह बि टपी वियासीं। भिट शाह खां परते वरी आहे खंडू स्टॉप, उहो खंडू बि टपियासीं। हाणे खंडू खां अॻिते रोड जे हिन पासे हिकिड़ो वली इहो आहे हज़रत मखदूम नूह होथियाणी रहमतुल्लाह अलैह, सभई जो रहमतुल्लाह अलैह। मां उन बुज़ुर्ग जी ज़ियारत करे आयो आहियां। हज़रत मखदूम नूह होथियाणी, असांजे सिंध में नूह नाले 4 बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि। हिकिड़ो मखदूम नूह होथियाणी रहमतुल्लाह अलैह, वॾो कामिल वली आहे। ॿियो मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह, जेको हाला में जंहिंजी मज़ार आहे। टियों मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह, सेवाणी सेवण जो वॾो वलीउल्लाह। चौथो मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह, सखर में बखरी वारी टकरीअ ते उन बुज़ुर्ग जी मज़ार आहे। 4 नूह सिंध जा वलीअ थी गुज़रिया आहिनि। ही जेको मखदूम नूह होथियाणी आहे, इहो हज़रत मखदूम सरवर नूह खां बि अॻे आहे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मूंखे ख़बर कान ही त बुज़ुर्ग जी मज़ार काथे आहे। पाण फरमाइनि था मां उन रस्ते सां लंघे अॻिते रवानो थियुसि। बुज़ुर्ग मूंखां कई 100 साल अॻे गुज़ारे वियो आहे, कई 100 साल अॻे वफ़ात करे वियो आहे। ख़बर हुई त बुज़ुर्ग जी हिन एरिया में मज़ार आहे, पर ॾिठल कान्हे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जॾहिं मां सणक सां उन जे रोज़े जे साम्हूं आयो आहियां त अल्लाह जे वलीअ जो रूह मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ मुंहिंजे साम्हूं आयो आहे। अल्लाह जे वलीअ जो रूह, छा बाबा चओ? अल्लाह जे वलीअ जो रूह मुबारक। पाण फरमाइनि था जॾहिं मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ आयो, पाण फरमाइनि था मूंखे ख़बर पई त ख़ुदा जे वलीअ जो आस्थानो हितड़े आहे। पाण फरमाइनि था मां वरी उहो दग छॾे संदुसि दरबार ते वञी हाज़िरी भरी आहे ऐं दुआ घुरियमि। पाण फरमाइनि था मूंखे एॾो करार ऐं राहत आई जो अल्लाह जे वलीअ जे दरबार ते वञण खां पोइ मां ईअं पियो महसूस कयां त जहिड़ो मखदूम नूह होथियाणी रहमतुल्लाह अलैह मूंसां भाकुर पाए मिली रहियो आहे। मालूम थियो त अल्लाह वारनि जा आस्थाना बरकत वारा आहिनि। चओ चओ अल्लाह वारनि जा आस्थाना। हा, किथां बि लंघी टाइम अथी त हाज़िरी ॾिजां, पर जे भला तकड़ो आहीं हाज़िरी नथो ॾी त 3 कुल पढ़ी हथड़ा खणी दुआ घुरजां, या अल्लाह हे कुलनि जो सवाब इन वलीअ जे रूह खे बख़्शां थो, इन वलीअ जे रूह जे सदके मुंहिंजा बेड़ा पार फरमाए छॾिजां। इन में त ख़र्च कोन्हे न अदा, या इन में ख़र्च आहे। टाइम हुजे त हाज़िरी ॾे, पर जे भला टाइम नाहे त 3 कुल पढ़ी दुआ घुर। रसूलुल्लाह फरमाईंदो आहे 3 दफ़ा जेको कुल अल्लाह पढ़ंदो उनखे सॼे क़ुरान शरीफ़ जो सवाब मिलंदो। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण वारी जाइ ते मां नफ़िल पढ़ी वरी बुराक ते चढ़ियो आहियां, वरी मुंहिंजी सवारी अॻिते रवानी थी आहे। पाण फरमाइनि था रअयतु मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही, हिकिड़े क़ब्रिस्तान वटां अची मुंहिंजो गुज़र थियो। ओ क़ब्रिस्तान ओ जंहिंमें अल्लाह जो बरगुज़ीदो नबी मूसा अलैहिस्सलाम दफ़न थियल हो। नबी करीम फरमाइनि था रायतु, मां ॾिठो मूसा अलैहिस्सलाम खे क़ाइमन बीठो फी क़ब्र ही, पंहिंजे क़ब्र में छा पियो करे? युसल्ली, नबी से फरमाइनि पिया त क़ब्र में निमाज़ बीठो पढ़े। असां त दुनिया में बि कोन था पढ़ूं, चङा भला डंडा मोटा खायो पियो नड़ थिया पिया आहियूं। निमाज़ जो टाइम थो अचे, अलाए कीअं जुमे ते रड़ी अचूं था। अलाह छल करे सभु निमाज़ी बणिजी वञो। पंहिंजे ॻोठनि में निमाज़ूं पढ़ो, घरनि में निमाज़ूं पढ़ो, पंहिंजे ॻोठनि जे मस्जिदनि खे आबाद फरमायो। मस्जिद न आहे त छोटड़ी मोटड़ी बि मस्जिद ठाहियो, निमाज़ पढ़ंदा कयो, भली कची हुजे छा बि हुजे। अल्लाह जो घर ठाहींदो, ख़ुदा तव्हांजे लाइ जन्नत में घर बनाईंदो। ऐं निमाज़ी बणिजी पओ। एॾी त निमाज़ प्यारी आहे जो ख़ुदा जो प्यारो नबी क़ब्र जे अंदर बि रसूलुल्लाह खां 2000 साल अॻे जहान छॾे वियो आहे, पर महबूब करीम फरमाए थो 2000 साल खां पोइ ॾिठो मां सभु ख़ुदा जो नबी निमाज़ बीठो थो पढ़े पियो। क़ाइमन बीठो आहे, कहिड़े हालत में आहे साईं? बीठो आहे। निमाज़ में बीहबो बि आहे, निमाज़ में
रुकू बि कबो आहे, निमाज़ में सजदो बि कबो आहे, निमाज़ में वेहबो बि आहे, सभु निमाज़ आहे। पर रसूलुल्लाह फरमायो त मां हुनखे निमाज़ में बीठल ॾिठो। कहिड़े हालत में ॾिठो? बस हाणे इन मां ॿ मसइला ज़ाहिर थियनि था। हिकिड़ो मसइलो इहो त अल्लाह जा नबी जेराहन, निमाज़ जेरो पढ़ंदो मुअल, तव्हां सां जेरा मुअल पढ़ो। पहिरीं ॻाल्हि त निमाज़ जेरो पढ़ंदो आहे, मुअल कोन पढ़ंदो आहे। अलाह से असांखे जेरो रखियो आहे त पाण बि निमाज़ी थी पऊं न। पहिरीं ॻाल्हि साबित थी त अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि, चओ अल्लाह जा नबी। ॿी ॻाल्हि इहा साबित थी त रसूलुल्लाह जी नज़र जे आॾो ज़मीन जो अंदर बि ॻुझो न आहे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरका ज़मीन जे मथां ते विया, मूसा अलैहिस्सलाम ज़मीन में अंदर दफ़न थियला, पर क़ुर्बान वञा आमना जे लाल मुहम्मद करीम तां, जो मुंहिंजो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाता रायतु मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही, क़ब्र जे मथां न बल्कि क़ब्र जे अंदर मां मोहम्मद करीम ॾिठो त मूसा नमाज़ पढ़ी रहियो आहे। हाणे हिकिड़ा मौलवी हल जिन किताबनि में लिखियो आहे त हिन भित जे पोयां, दीवार जे पोयां नबी खे ख़बर ई कान्हे। भित घणा फुट आहे? वध में वधि थुल्हे खां थुल्ही 2 फुट, 2.5 फुट, भला 3 फुट, भला 4 फुट। अॼोके ज़माने में त 9 इंची थी दीवार हले। पोइ जे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात फरमायो त ओ चवण वारा, मुंहिंजे लाइ चवण वारा त नबी खे भित जे पुठियां जी बि ख़बर न आहे। इहे न चइजां मां मोहम्मद करीम त क़ब्र जे अंदर बि मूसा अलैहिस्सलाम खे निमाज़ पढ़ंदे ॾिठो आहे। रसूलुल्लाह जी निगाह जो तमामु वॾो मक़ाम आहे। इन मौज़ूअ ते वरी कॾहिं ॻाल्हाइबो त तोखे ॿुधायां त नबी करीम जी निगाह केतिरी वॾी आहे। सलात मुंहिंजे साईंअ ते। सैयदना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबी व बारिक वसल्लम। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मूसा खां रवानो थियुसि, अधु सेकंड बि कोन लॻो आहे बैतुल मक़दस पहुचां त 1.25 लख नबी त बीठा आहिनि, पर मूसा बि अॻे ई बीठो आहे। अदा मूसा नमाज़ पूरी कई या भॻई? करे ॾियो। बीठो आहे, रुकू कई, कीअं न वई? वरी रुकू खां उथियो, वरी सजदे में वियो। दग ॾिठल कोन्हे वञा अॻिते, सजदे में वियो। सजदे खां पोइ वरी भला जेका ॿी रकात या 3 रहियल हूंदी त उहा पढ़ी हूंदई, भला खणी आख़िरी रकात हूंदी त भला वेठो हूंदो त तहियात का दुआ दुरूद पढ़ियो हूंदई, उन खां पोइ सलाम वरायो हूंदई, उन खां पोइ क़ब्र खे खोलियो हूंदई, पोइ निकितो हूंदो ॿाहिरि, पोइ वरी पंधु हलियो हूंदो। टाइम लॻंदो या न? और हेॾो मुस्तफ़ा टाइम केतिरो ॿुधायो आहे? अख पाण फरमाइनि था ॾिठो मां त क़ब्र में बीठो आहे, पहुतुसि त मूंखां अॻे ई बीठो आहे। इहो छा आहे? इहो अल्लाह जे नबियनि जे हाज़िर ऐं नाज़िर हुजण जो सबूत आहे। ख़ुदा जो नबी क़ब्र जे अंदर बि आहे त साॻियो ख़ुदा जो नबी मुंहिंजा प्यारा दोस्त बैतुल मक़दस जे अंदर बि आहे, पर अॻिते वरी 3 मंज़िल ते ॿुधंदे नबी पाक फरमाइनि था मथे आसमान ते वञा त मूसा आसमान ते बि वेठो आहे। अड़े जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम क़ब्र में बि आहे, हे मौलवी चवंदा आहिनि नबी मेराज ते वियो, नबी मेराज ते वियो तंहिंजी माना अॻे कोन हो तॾहिं वियो न। नबी करीम हिजरत कई, मके खां मदीने वियो, तंहिंजी माना अॻ में मदीने कोन हो न तॾहिं वियो न। हे नबी करीम खे हाज़िर नाज़िर जे साबित हुजण जा न हुजण जा दलील था ॾियनि। नबी हाज़िर नाज़िर कोन्हे, पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां पुछां थो त मूसा अलैहिस्सलाम क़ब्र में बि आहे, मूसा अलैहिस्सलाम बैतुल मक़दस में बि आहे, मूसा अलैहिस्सलाम वरी 6 आसमान ते बि आहे। हिकिड़ो माण्हू 3 जॻहनि ते कीअं आहे? जे मूसा 3 जॻहनि ते थी सघे थो त जेको मूसा जो सरताज मुहम्मद आहे सो बि 4 जॻहनि ते थी सघे थो पियो।
नबी करीम जी ज़ात बाबरकात हाज़िर नाज़िर थी सघनि था पिया। अल्लाह ताला पंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे तौफ़ीक़ अता फ़रमाई। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ऐं ॿी बि ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जेके बि ख़ुदा जा नबी हुया, हुज़ूर फरमायो न त मां वञा त मूंखां सभु नबी अॻे ई बीठा आहिनि, उन्हनि जूं मज़ारूं ख़ाली कोन हुयूं, क़बरूं ख़ाली, क़बरुनि में बि हुया, बैतुल मक़दस में बि, वरी महबूब सां हिक हिक आसमान ते पहिरें ते ॿिए ते टे ते अॻिते तव्हांखे ॿुधाईंदुसि। उते जन जन नबियनि जी मुलाक़ात थी आहे, उहे क़बरुनि में बि आहिनि, महबूब सां बैतुल मक़दस में बि आहिनि, वरी आसमान ते बि नबी सां मुलाक़ात करे सघनि था। इहो अल्लाह ताला खे नबी करीम खे वाज़ो करे ॿुधाइणो हुयो त मता सुभाणे क़यामत ताईं के माण्हू पैदा थियनि, नबी जे हाज़िर नाज़िर जो इनकार कनि। मां मुहम्मद करीम जी ज़ात हाज़िर बि आहियां त नाज़िर बि आहियां। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो सुभान अल्लाह। उते जो पहुचा त सही अल्लाह जा नबी जलील क़दर नबी बीठा आहिनि। मुंहिंजा सोणे आदम खां वठी सोणे ईसा ताईं। सरकार फरमायो मां हीअ जो नज़र खणी डोड़ायो, ॾिसां त हज़रत यूसुफ जहिड़ो सुहिणो नबी बि बीठो आहे, दाऊद अलैहिस्सलाम जहिड़ो सुहिणे आवाज़ वारो नबी बि बीठो आहे, मूसा अलैहिस्सलाम बि बीठो आहे, मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम खलीलुल्लाह बि बीठो आहे। हज़रत नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त आदम अलैहिस्सलाम बि बीठो आहे। ओ सुन्नी मुस्लमान हेॾे निहारियो, ये नबी मुंहिंजे नबी खां अॻे गुज़री विया या नबी करीम खां पोइ? ज़ाहिरी तरह नबी करीम जा ॾिठल हुआ, वो कीअं थो सुञाणे त हीअ आदम आहे, कीअं थो सुञाणे हीअ मूसा आहे, कीअं थो सुञाणे हे इब्राहिम खलीलुल्लाह आहे, कीअं नबी खे ख़बर पई त हे यूसुफ अलैहिस्सलाम आहे? मालूम थो त भली लखे साल कोर सरकार खां अॻे गुज़रे पर मुस्तफ़ा सुञाणे थो, सुञाणे थो या न? अदा उम्मती अॼोको थो चए त नबी असांखे कोन सुञाणंदो। आओ चिबरा, तोखे कोन सुञाणंदो पर उम्मत खे रसूलुल्लाह सुञाणंदो। जेको चवे असांखे नथो सुञाणे न उहो सचो आहे। तूं उम्मती कोन आहे, उम्मती हुजे त सुञाणई न। अड़े कंहिं मरी बरोच खां पुछ, कंहिं बिरोही खां पुछ, कंहिं शर खां पुछ, सवे हज़ारे हुन जूं बकरियूं रुढियूं हूंदियूं आहिनि, पर जे ॿिए धण में का बकरी गॾिजी वेंदी आहे त चूंडे छिके पंहिंजी सुञाणे कढंदो आहे। धनार पंहिंजे धण जी बकरी सुञाणे सघे थो, मुहम्मद उम्मत छो न सुञाणंदो? रसूलुल्लाह खे सुञाणप जी तौफ़ीक़ आहे। जेको जैसा यारी लाइजे थी, दोस्ती ॻंढिजे थी, गुलामीअ जो संदरो वधिजे थो, उम्मती जंहिंजो सॾाए थो उहो महबूब सुञाणे बि न त पोइ उम्मती छा जो मुजादा। असांखे त भरवसो आहे त उम्मती त खे त नबी सुञाणंदो आहे, पर मां तोखे इहो बि ॿुधायां त कामिल मुर्शिद पंहिंजे मुरीद खे बि सुञाणंदो आहे। हा साईं, नबी खे त वॾी ताक़त आहे, नबी जो त वॾो मक़ाम आहे, नबी त पंहिंजे उम्मत खे सुञाणंदो आहे, पर जेको कामिल पीर हूंदो आहे सो बि पंहिंजे मुरीद खे सुञाणंदो आहे, लखनि जे तादाद में सुञाणंदो। अल्लाह ताला जो हबीब असांखे इंशाअल्लाह ताला सुञाणे थो ऐं सुञाणंदो, ऐं असीं नबी करीम जे ज़ात बाबरकात खे बि लखनि में सुञाणंदासीं। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وبارك وسلم। अदा 2-3 मिंट मथे थियनि त नाराज़ त कोन थींदव न? पक टाइम पूरो थी वियो आहे। चओ त हाणे सुनत पढ़ूं, चओ त हिकु ॿ ॻाल्हि ॿुधायां सलात मुंहिंजे साईं। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وبارك وسلم عليه। हुज़ूर करीम फरमाइनि था जॾहिं मां अॻिते वधियुसि त जिब्रील चयो क़द्दिम या रसूल अल्लाह। साईं अॻिते थियो, मुसल्लो ख़ाली आहे, नमाज़ पढ़ायो। सरकार फरमायो मां जिब्रील खे जो जलील क़दर नबी बीठा आहिनि। आदम मुंहिंजो ॾाॾो आहे, इब्राहिम मुंहिंजो ॾाॾो आहे, मूसा कलीमुल्लाह साहिब किताब आहे, दाऊद अलैहिस्सलाम सोणे आवाज़ वारो आहे जो क़यामत जे ॾिहाड़े जंहिंमहिल ज़बूर पढ़ंदो ऐं क़ुरान करीम जी सूरत यूसुफ जी तिलावत कंदो त माण्हुनि खे आराम अची वेंदो। एॾो हुनजो आवाज़। जिब्रील चयो या रसूल अल्लाह, न तो महबूब मुहम्मद करीम जे मौजूदगी में कंहिंखे बि ताक़त नाहे जो नमाज़ पढ़ाए।
अबा इमाम जे हूंदे जमायती अॻिते थींदो न, इमाम अॻिते थिए छो भला? सबब कहिड़ो हो? नमाज अक़सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर। इहा जेका अक़सा में नबी साईं नमाज़ थो पढ़ाए, इन्ही में राज़ हो। कहिड़ो राज़ हो? रब खे ॾेखारणो हो त अव्वल बि मुहम्मद आ त आख़िर बि मुहम्मद आ। इहा ख़बर अल्लाह खे ॿुधाइणी आहे त रुगो उम्मत जो नबी कोन्हे को, बलक मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम त नबियनि जो बि इमाम आ। नमाज अक़सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर के दस्त बस्ता खड़े हैं हाजिर जो सल्तनत आगे कर गए थे। अज रब करीम खे ॾेखारणो आहे त जेके अॼनि उम्मतुनि जा इमाम हा, अॼु मुहम्मद करीम जा जमायती आहिनि। अॻ में जेके अॻवान हा उहे मुस्तफ़ा जे पोयां बीठा आहिनि। ईअं सम्झो त जंहिं जाइ ते मुस्तफ़ा जा पेर हुआ उते नबियनि जा सिर झुकिया पिया हा। अल्लाह जे नबियनि सजदा पे कया। मुंहिंजे हबीब करीम खे ख़ुदा खे ॾेखारणो आहे त मुस्तफ़ा इमामुल अंबिया आहे। छा आहे असांजो नबी? ॾाढे तो छा आहे असांजो नबी? इमामुल अंबिया, नबियनि जो इमाम आहे। अॼु इन्ही जे करे रब करीम जे ज़ात बाबरकात हबीब करीम खे नबियनि सगोरनि जो इमाम कराए मुस्तफ़ा करीम नमाज़ पढ़ाई। ऐं इहा नमाज़ नफ़ली हुई। कहिड़ी नमाज़ हुई अदा? ॾाढे जो कहिड़ी नमाज़ हुई? नफ़ल जी नमाज़ जी जमायत मकरूह आहे। मसइलो आहे त जेका नफ़ल जी नमाज़ हुजे उहा अकेली अकेली पढ़जे, जमायत सां न पढ़जे। जमायत कई त उहा जमायत करणु मकरूह आहे। पोइ नबी करीम भला मकरूह कमु छो करायो? इहो सरकार जो ख़ासो आहे। अल ख़ासतु मा ला यूजद फी गैरिही, ख़ासो चइबो ई उनखे आहे जो उन्ही में लभे, ॿिए ॾे न लभे। सरकार फरमाइनि था अल्लाह जे नबियनि घुरी ही दुआ, या अल्लाह तो चयो हो वाइज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह। मौला तो रूहनि खां वाइदो वरितो हो तो नबियनि जा रूह हो, मुहम्मद करीम अचेव त सभई हुन जा उम्मती थी वञिजो, हुन ते ईमान आणिजो। नबियनि खे ज़ाहिरी दुनिया में त मौक़ो कोन मिलियो, पर हाणे नबियनि दुआ घुरी, मौला तो हबीब खे मेराज ते घुरायो आहे, असांखे क़ब्रुनि मां इजाज़त ॾे, असांजे रूहनि खे इजाज़त ॾे, असां जिस्मानी सूरत में नबी जो दीदार बि कयूं त नबी जे पोयां नमाज़ बि पढ़ूं। या अल्लाह जे नबी जी ख़ुसूसियत आहे, ख़ासो आहे। इहो कमु तुंहिंजे मुंहिंजे लाइ नफ़िल नमाज़ जो जमायत मकरूह आहे, पर नबी जे लाइ मकरूह कान्हे। अल्लाह जे नबियनि जी दुआ क़बूल थी। रसूलुल्लाह सभिनी नबियनि खे नमाज़ पढ़ाए, सलाम वराए, सभिनी नबियनि ख़ुतबा पढ़िया। ख़ुतबा पढ़ी शुक्राना कयूं। छाजा? मौला तुंहिंजा लख शुक्राना जो अॼु असांखे रसूलुल्लाह जे पुठियां नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। नमाज़ हिकिड़ी पढ़ियूं या घणियूं? ॾाढे ॻाल्हि, ॾाढे ॻाल्हि। अॻे जुमे ते ॿुधायोमांइ न, विसरी हुई त हिकिड़ी नमाज़ नबियनि पढ़ी त शुक्र कयूं। ऐं मुंहिंजे महबूब जे सहाबनि 12 साल मुहम्मद करीम जे पोयां नमाज़ियूं पढ़ियूं। चओ सुभान अल्लाह। मक़ाम आहे या न आहे? नबियनि खे घणी नमाज़ूं नसीब थियूं? ॾाढे जो घणी। ऐं उन ते फूलिया नथा मापनि, सीनो खुलियो पियो थियनि, शुक्र पिया कनि हिकिड़ी नमाज़ रसूलुल्लाह जे पोयां पढ़ी आहे। वाह सिद्दीक़, उमर, उस्मान, अली तव्हांजो शान जो महबूब जे ज़ात जे पोयां हिकिड़ी नमाज़ नबियनि खे नसीब थिए त नबी शुक्र न कर। ऐं मुंहिंजे महबूब करीम जा सहाबी 12 साल मुहम्मद करीम जे पोयां नमाज़ूं पढ़नि। मिठे मोहम्मद जा चारई यार दिली, मिठे मोहम्मद जा चारई यार दिली, अबा बकर उमर उस्मान अली, मिठे मोहम्मद जा। चओ सुभान अल्लाह। ओ मिठे मोहम्मद जा चारई यार दिली, मिठे मोहम्मद जा चारई यार दिली,
अबा बकर उमर उस्मान अली मिठे मुहम्मद जा। नबी से फरमान था नबियन खां मोकिल आहे, हाणे मां मथे रवानो थियुसि। हाणे मथे रहियो, इहा हिकिड़ी मंज़िल थी पूरी। हाणे ॿी मंज़िल शुरू थी, इन में मुस्तफ़ा करीम सां रुगो मलाइक गॾु हनि। केरु गॾु हनि था? हाणे इहा मंज़िल बि ॿी ऐं नबी करीम जी हैसियत बि ॿी मलकी। कहिड़ी हैसियत? बशरी मंज़िल बि पूरी थी, बशरी हैसियत बि पूरी थी। हाणे मलकी मंज़िल शुरू आहे ऐं मलाइक मुंहिंजे नबी करीम सां गॾु हनि। इंशा अल्लाह ताला पोइ वरी ईंदड़ जुमे ते जेके जहिड़ा अल्लाह कंदो तव्हां सां गॾु बासो वरी इहो तव्हांखे अॻिते बयानु ॿुधाइबो त हाणे हबीब मलाइकनि सां कीअं थो वञे पियो। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।